जय झूलेलाल। झूलेलाल असां सिंधियुनि जी ईष्ट देवता आहे। हाणे ईष्ट देवता छा थींदी आहे ऐं झूलेलाल इहो नालो काथऊं आयो, इन जो मतिलबु छा आहे, हिन ॿिनि ॻाल्हियुनि खे असां थोरे में सम्झण जी कोशिशि कंदासीं। हाणे ईष्ट देवता जो मतिलबु आहे त असांजी हिकिड़ी सगुण साकार मूर्ति जेका सॼे समाज खे हिकु ठाहे, यूनिटी एस्टेब्लिश करे, तंहिंखां पोइ धर्म जी राह ॾेखारे, असांखे सही राह ॾेखारे ऐं असांजो जेको मक़सदु आहे जीवन जो उहो पूर्ण करण में मदद करे। हाणे तव्हां ॾिसो, हिकु कुल देवता थींदी आहे। तव्हां इमेजिन कयो, हिकु छोकिरी शादी करे पंहिंजे सावरनि में आई। शादीअ खां पहिरियों माउ पीउ जे घर में उहे भॻवान कृष्ण जी पूॼा कंदा हुया। हाणे शादी करे आई आहे, सावरनि में झूलेलाल जी पूॼा था कनि। त अगरि उहा चए न मां त कृष्ण जी पूॼा कंदमि ऐं ही झूलेलाल जी पूॼा कंदा, त घर में धीरे धीरे डिविज़न थींदी वेंदी, ॿारनि ते ठीकु संस्कार कोन थींदा। त इन करे कुल देवता जी व्यवस्था आहे, तव्हांजे घर में मेंबर्स अलॻि अलॻि भले विश्वास कनि न कनि, के आस्तिक आहिनि के नास्तिक आहिनि, पर घर में जेके पूजाऊं थींदियूं, जेके पाठ रखिया वेंदा या कोई बि रिलीजियस फंक्शन थींदो, त उहो सॼो कुल देवता खे सेंटर में रखी करे ई थींदो वेंदो। त इन करे कुटुंब में एकता पैदा थींदी, त असां प्रोग्रेस करे सघंदासीं। जीअं कुटुंब जी देवता उनखे चवंदा आहिनि कुल देवता, तीअं जे सॼे समाज जी जेका देवता थींदी आहे उनखे चवंदा आहिनि ईष्ट देवता। सिंधी काथे बि हुजनि, ॻोठ में हुजनि, शहरनि में हुजनि, फॉरेन में हुजनि, इंडिया में हुजनि, काथे बि हुजनि, असां हिकु समाज आहियूं, हिकु कुटुंब आहियूं। ऐं असांजे पूर्वजनि इहो निर्णय कयो आहे त असांजी ईष्ट देवता झूलेलाल ई रहंदी। तव्हां ॿियनि पंथनि में बि भले वञो, पर तव्हांजी ईष्ट देवता इहा ई हूंदी। जॾहिं तव्हां सिंधीअ सां मुलाक़ात कंदव त उनखे जय झूलेलाल कंदव। त झूलेलाल ही असांजी सेंट्रल अहिड़ी जॻह आहे जेका असां सभिनी खे जोड़े थी। न त डिविज़न थी वञनि, पाण में झगड़ा थी पवंदा ऐं सिंधी समाज प्रोग्रेस कोन करे सघंदो। भले तव्हां इंडिविजुअली केतिरा बि पैसा कमाया हुजनि, इहे तव्हांजे कमु कोन ईंदा। समाज में यूनिटी हूंदी त तव्हांजे कम में ईंदी। पहिरियों ई असां देश विञायो आहे, हाणे तव्हां डिविज़न कंदव त ॿिया वेठा आहिनि फ़ाइदो वठण वास्ते, त ॿियनि खे मौक़ो न ॾियो। हाणे तव्हां चवंदो भई झूलेलाल खे असां छो एॾो महत्व ॾिनो आहे, त इन जो ॾाढो सुठो साइंटिफिक एक्सप्लेनेशन अथव। हीअं त परमात्मा जेको आहे निर्गुण निराकार आहे। वेदनि में निर्गुण निराकार ब्रह्म जी उपासना चई वई आहे, पर निर्गुण निराकार कंहिंखे सम्झ में न ईंदो आहे, इन करे पहिरियों सगुण निराकार परमात्मा ठहियो, पोइ उनखे शब्दनि सां एक्सप्लेन कंदा हुया, पर उहो बि सम्झ में न आयो। इन करे विष्णु भॻवान जो रूप ठहियो। त जेको निर्गुण निराकार हुयो उहो सगुण साकार में आयो। बग़ैर सगुण साकार जे तव्हां निर्गुण निराकार खे कोन सुञाणे सघंदव। त तव्हांखे आधार खपे, कोई नालो खपे। त उन जे लाइ विष्णु भॻवान जी उपासना शुरू थी। विष्णु मां ई महेश भॻवान आया, उन मां ई ब्रह्मा आया। हाणे भक्तीअ वारा विष्णुअ जी उपासना कंदा आहिनि, ज्ञान वारा शिव जी उपासना कंदा आहिनि, ब्रह्मा जी कोई उपासना न कंदो आहे। उनखो बि कारण आहे, उहो ॿिए कॾहिं ॿुधाईंदोमांव। पर तंहिंखां पोइ धर्म जो ह्रास थियो। तव्हांखे ख़बर आहे रावण जहिड़ा राक्षस पैदा थिया, इन करे हिकिड़ो अवतार आयो
राम जो अवतार आयो त राम असांजी इष्ट देवता थी वई। वरी धर्म स्थापन थियो पर वरी धर्म हेठि वियो। दुर्योधन कंस जहिड़ा माण्हू पैदा थिया त वरी अवतार आयो भगवान श्री कृष्ण जो, वरी धर्म जी स्थापना थी, वरी धर्म जो रास थियो। पोइ केॾा ई संत आया, साउथ में तव्हां नाला ॿुधा हूंदा, शंकराचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य। तीअं ई सिंध में जॾहिं धर्म जो नाश पियो थिए, ज़बरदस्तीअ सां कन्वर्शन पिया थियनि, त हिकिड़ो अवतार आयो झूलेलाल जो। केतिरा सिंधी पंहिंजी जान गंवाए वेठा, हिंदू सिंधी, सनातन धर्मी सिंधी। केतिरा सनातन धर्मी कन्वर्ट थी विया, खाली सिंध में न, पूरे भारत वर्ष में। पर झूलेलाल पंहिंजो अवतार वठी करे धर्म जी स्थापना कई आहे। हाणे झूलेलाल जॾहिं ॿार पैदा थियो आहे, उनखे झूले में रखियो अथऊं। झूलो पंहिंजो पाण हेठि मथे थियणु लॻो। पर छा एतिरी ॻाल्हि आहे जो उनजो नालो झूलेलाल रखियऊं? न, ही प्रतीक आहे, ही सिंबल आहे। ही झूलो छा आहे? ही झूलो हिन संसार जो नालो अथव। हिन संसार में अची करे असां अॼु हेठि सुभाणे मथे, सुभाणे मथे अॼु हेठि पिया था हेठि मथे थियूं। अॼु प्रॉफिट थी वियो मथे, लॉस थी वियो हेठि, सुख आयो मथे, दुख आयो हेठि, मान सम्मान मिलियो मथे, अपमान थी वियो हेठि, पिया था लुॾऊं ऐं पंहिंजो जीवन पिया था इन में विञायूं। त ही संसार, ही प्रतीकात्मक झूलो आहे। ऐं इन में कोई बि अवतार हुजे, ॾिसो झूले में खाली झूलनि खे न रखियऊं, कृष्ण भॻवान खे बि झूले में रखंदा आहिनि। अॼु बि जन्माष्टमीअ ते हिकु नंढो झूलो ठाहींदा आहिनि, प्रतिमा रखंदा आहिनि कृष्ण जी, ऐं उॾाईंदा आहिनि। तव्हां भले अवतार आयो, जॾहिं संसार में आयो त संसार जा कानून क़ाइदा तव्हांखे लागू थिया। पर जेको मक़सदु असांजो आहे, असां वासनाऊं खणी आया आहियूं, कामनाऊं खणी आया आहियूं ऐं पंहिंजो टाइम पास था कयूं, टाइम विञायूं था, जनम विञायूं था। झूलेलाल अहिड़ो कमु न कयूं। झूलेलाल खे काई कामना कोन हुई, कोई स्वार्थ कोन हुयो। झूलेलाल खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धर्म जी रक्षा करणी हुई। हुनजो अवतार जो मक़सदु धर्म रक्षा हुई। पंहिंजे लाइ हुनखे कुझु बि न खपंदी हुई। तव्हांखे उदाहरण थो ॿुधायां, जॾहिं मिर्क बादशाह खे इहो समाचार मिलियो त बालक पैदा थियो आहे रतन राय ऐं देवकीअ जे घर में, त पंहिंजे मंत्रीअ खे मोकिलियो अथई, वञ ॿार खे ॾिसी अचु, माना चङी तरह ॾिसी अचु। त मंत्रीअ छा कयो आहे, गुलाब जो गुल खयो अथई, उन में ज़हर मिलायो अथई। सोचई मां ॿार खे गुलाब जो गुल प्रेज़ेंट कंदुसि, ॿार इन जी ख़ुशबू वठंदो, कमु तमामु। पर झूलेलाल साईं झूलण जो लाल आहे, उहो सुप्रीम आहे, उहो अवतार आहे। जीअं गुलाब जो गुल ॾिठई, हिकु लत हयईं, गुल गायब। हाणे ही गुल छा आहे? ही गुल अथव संसार जा पदार्थ जेके असांजे इंद्रियनि खे आकर्षित था कनि। ॾिसो सॼो संसार छाजे पुठियों आहे? कांचन ऐं कामिनी। दे आर अट्रैक्टिव टू सेंसेस एंड माइंड। त सॼो संसार उन जे पुठियों थो डोड़ू पाए। पर झूलेलाल संसार जा विषय ॾिठा, विषयनि खे, छाकाणि विषय भोग उन जन्म जो मक़सदु हुयो ई कोन। असांजे जीवन जो मक़सदु असां ईअं था सम्झूं त भई विषय भोग आहे, हुनजो मक़सदु हुयो त असां धर्म स्थापन कयूं। धर्म स्थापन कयईं, हिन संसार में रही करे, झूले में रही करे संसार खां अलॻि रहियो। जीअं कमल जो गुल कीचड़ में पैदा थींदो आहे, कीचड़ में रहंदो आहे, कीचड़ में मरंदो आहे, पर कीचड़ खां अलॻि रहंदो आहे। त इहा सिख्या ॾियण वास्ते असांजे झूलेलाल जो अवतार
असांजी ईष्ट देवता ठही वई त तव्हां हिन मां सिखिया वठो। इहा ॾाढी वॾी सिखिया आहे। इहो आर्ट ऑफ लिविंग अथव, इहो कला अथव हिकिड़ी, इहो सूत्र आहे सॼे जीवन जो, सिर्फ़ु हिन झूलेलाल नाले में समायल अथव। त जॾहिं असां चऊं था त भई असांजी ईष्ट देवता झूलेलाल आहे, त झूलेलाल जा ॿ कम आहिनि। त हिकु त असांखे धर्म जी राह ते वठी वञे, पूरे समाज खे हिकु करे, यूनिटी एस्टेब्लिश करे, ऐं जेका परम शांती असां ॻोल्हियूं था उन जो आज़मूदो कराए। स्टोरी झूलेलाल जी ॾाढी नंढी आहे, पर उन में गहराईअ में तव्हां उतरंदव त साइंस भरी पई आहे। त असांखे झूलेलाल खे ई इष्ट देवता मञणी आहे, ॿियो कोई विकल्प असां वटि कोन्हे, फ़िलहालु त कोन्हे। राम भी असांजी ईष्ट आहे, कृष्ण भी असांजी ईष्ट आहे, असां सनातनी धर्मी आहियूं। पर हिकु पीरियड खां पोइ झूलेलाल खे ई मञियो वियो आहे। झूलेलाल खां अॻु में असां जल जी पूॼा कंदा हुआसीं, उन खां पहिरियों वरुण देवता जी पूॼा कंदा हुआसीं, उन खां पहिरियों विष्णु जी पूॼा कंदा हुआसीं, उन खां पहिरियों निर्गुण निराकार ब्रह्म जी पूॼा कंदा हुआसीं। त जॾहिं असां झूलेलाल खे मञूं था, माना उन निर्गुण निराकार खे बि मञूं था। त कंफ्यूज़न न कयो, पीरियड्स चेंज थींदा आहिनि, उन हिसाब सां उपासना भी चेंज थींदियूं आहिनि। पर अॼुकल्ह असांजा संत के सभई न, पर के समाज खे विराइनि था, डिवाइड था कनि। छाजे करे? धन जे करे, नाले जे करे। मुंहिंजा पोस्टर लॻायो सॼे शहर में, सेलिब्रेशन कयो, नचो टपो, पर पैसा खणी अचो। इहो साईं ग़लति आहे। इहो त तव्हां रूप संत जो वरितो आहे, पर आहियो वापारी। पर के संत अहिड़ा बि आहिनि अॼु बि असांजे समाज में, लकीली सिंधियुनि वटि संतनि जी खोटी कोन्हे। जंहिंमें अहिड़ा संत आहिनि जंहिंखे संसार जो मोह कोन्हे। हाणे उन्हनि जे लाइ हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे त असां विखरियल सिंधियुनि खे यूनाइट कीअं कयूं। असांजे पूने में ख़ाली कैंप में 4 ग्रुप आहिनि, हिकु ग्रुप ॿिए ग्रुप खे निहारींदो बि कोन्हे। वरी वानोड़ जा सिंधी अलॻि, वरी सिटी जा सिंधी अलॻि, वरी पिंपरी जा सिंधी अलॻि, अलॻि अलॻि तव्हां डिवीज़न कंदा वेंदव, पर तव्हांखे ख़बर न आहे इन जी ॾाढी वॾी क़ीमत चुकाइणी पवंदी। पहिरियों ई असां देश विञायो आहे, हाणे टाइम आहे लेट्स कम टुगेदर। ऐं असांखे ॿधण वास्ते हिकिड़ो ई ज़रियो आहे, असांजी ईष्ट देवता झूलेलाल आहे, इन खे असां स्वीकार कयूं। ऐं सभु सिंधी इन ते सोचनि, प्रायोरिटी इज़ टू यूनाइट सिंधीज़। यदि असां यूनाइटेड आहियूं त पॉलिटिशियंस असांजे पुठियां ईंदा, न त ही असांखे एक्सप्लॉइट कंदा। थोरो सोचियो। जय झूलेलाल।